तुझो मुझे नालो शाह मोहम्मद आ जी मुझे चवण तो पाने वनी कयो ते हाँ न दुश्मनी आ न कुछ आ सही मां पान मजदूर मानू बाहर हुयो मायम ते रात अची बीठो मिते मोए जे मथो पुलिस तो छाती जो पुलिस छाती तो के पोस्टमार्टम थींदी डॉक्टर दे हलन तो न बाबा हाने मां ओडे कादे खणी वना तू पाण बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां आवां जो ख़ादिम मौलाबे थेबो कोटली बंद कबीर बरसां ख़मीस ॼाणे रशीद लाशारी पारां फाहो विझी आपघात करे छॾियो हो। फोतीअ जी अॼु सुबुह 9 बजे जुमे ॼाणे जनाज़े निमाज़ अदा कई वई। निमाज़ खां पोइ कोटली बंद कबीर पुलिस चौकी इंचार्ज अब्बास रंद अमरे समेत लाशवार हंधि पहुची वारसनि खे SHO हालाणी जो पैगाम ॾिनो त लाश जो पोस्टमार्टम थींदो या 15,000 रुपया ॾेई पोइ लाश दफ़न लाइ खणी वञो। जंहिं ते फोती जे वारसनि चयो त असां हरगिज़ पोस्टमार्टम न कराईंदासीं, जंहिं ते पुलिस सां मुंहमारी थी पई ऐं लाश 2.5 कलाक उस में पियो रहियो ऐं माण्हू बि बीठा रहिया। उन दौरान फोती जे वारसनि ॿी वाहिर न ॾिसी शहरी ताज सदर ऐं इबरत अख़बार जे रिपोर्टर मौलाब थेबो को फ़ोन करे पुलिस जे ॾाढ ऐं ज़ुल्म मां जान छॾाइण लाइ मदद जी अपील कई। मौलाब थेबो फौरी तौर ते मोटरसाइकिल ते चढ़ी लाश वटि पहुची फोतीअ जे वारसनि जे पुलिस ख़िलाफ़ वीडियो बयान रिकॉर्ड करण बैदि लाश खे खणाए क़ब्रस्तान पहुचायो। उन दौरान इंचार्ज अब्बास रंद मौलाब थेबो खे धमकियूं ॾिनियूं त SHO जो हुकुम आहे त मौलाब थेबो मथां FIR दाख़िल कई वञे। जवाब में मौलाब थेबो चयो भली पुलिस 10 FIR दाख़िल करे मूं सां इंसाफ़ अदालत कंदी। मौलाब थेबो इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटली बंद कबीर।